हालाणी लॻ ज़हरो चांग हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। सिंधी मीडिया ऐं अवामी न्यूज़ जे सर ते इक़्तिदा प्रोग्राम मुनक़द कयो वियो ऐं प्रोग्राम दौरान शागिर्दनि शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ टैबलोस पेश कया, जिन में सिंध जे सकाफ़ती रंगनि खे नुमायां कयो ऐं गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हणी संदनि मुंहं ते मुर्कूं आणी छॾियूं। स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद अली मलिक, उस्ताद हक़ नवाज़ ख़ासकिली, इश्तियाक हुसैन कंभो, कुर्बान खंड, जावेद सुमरो, मोहम्मद शाह, मिराज काज़ी, मोहम्मद सुलेमान, मिस नरगिस, मिस महताब ख़िताब कंदे चयो त सकाफ़ती प्रोग्राम शागिर्दनि खे पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो दर्स ॾियण लाइ मुनक़द कयो वियो आहे। असां सिंध जा वारिस आहियूं। सिंधी मीडिया जस हुजे जंहिं वक़्तु आहे तो सिंध जे माण्हुनि खे सॼा करण लाइ प्रोग्राम कराया आहिनि। केनाल सिंधूअ ते कॾहिं बि क़बूल न कंदासीं। शागिर्द आरिफ़ अली, सोज़ल ख़ान, हनीफ़ करामत ऐं तुफ़ैल अहमद चयो त असांखे सिंधी सकाफ़त ते फ़ख़्रु आहे। असां शागिर्दनि खे सिंध खे संवारे सघूं था। सुठी तालीम हासिल करे सुहिणी सिंध जो नालो सॼी दुनिया में चमकाईंदासीं। तक़रीब जी पुॼाणी दुआ सां कई वई ऐं जिते सभिनी सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ी जे लाइ दुआ घुरी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।